नाज़रीन, बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलो त मुख़ालिफ़ धिर जी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। अपोज़िशन तरफ़ां हुकूमत ख़िलाफ़ पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस करियल इतिहाद जोड़ियो आहे। मुख़ालिफ़ धुर पारां अक्टूबर खां सॼे मुल्क में एहतिजाजी तहरीक हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अक्टूबर महीने में रैलियूं कढियूं वेंदियूं, जॾहिं त दिसंबर में मुज़ाहिरा ऐं जनवरी में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे। अपोज़िशन तरफ़ां हुकूमत खे जनवरी ताईं जो वक़्तु ॾिनो वेंदो। नयूं चूंडूं न कराइण ते इस्लामाबाद में धरणो हयो वेंदो। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां बेइतमादी वारी रिथ जो ऑप्शन ज़रूरत पवण ते इस्तेमालु कयो वेंदो ऐं असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं ॾियण जा ऑप्शन बि रखिया वेंदा। ट्रुथ कमीशन जोड़ी वेंदी, जेका 1947 खां अॼु ताईं जी हक़ीक़ी तारीख़ साम्हूं आणींदी। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां मीसाक़ पाकिस्तान जी तयारी लाइ कमेटी जोड़ी वई आहे। मीसाक़ पाकिस्तान मीसाक़ जमहूरियत जे तर्ज़ ते हूंदो। नाज़रीन, अवां खे भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलियूं त मुख़ालिफ़ धुर जी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। अपोज़िशन तरफ़ां हुकूमत ख़िलाफ़ पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस करियल इतिहाद जोड़ियो वियो आहे। मुख़ालिफ़ धुर पारां अक्टूबर खां सॼे मुल्क में एहतिजाजी तहरीक हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अक्टूबर महीने में रैलियूं कढियूं वेंदियूं, जॾहिं त दिसंबर में मुज़ाहिरा ऐं जनवरी में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो आहे।